अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। अज 19 फरवरी आंगारे जो ॾींहुं इन सभिनी ॻोठनि जे चौक ते अच्छी मस्जिद वारनि बिरादर मुकर्रम भाऊ शकील अहमद चन्ना साहब, हाफिज खालिद अब्बासी साहब ऐं ॿियनि दोस्तनि जे मेहनतुनि ऐं कावशनि सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं क़ुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो एहतमाम थियल हो। सुबुह खां वठी अवां अल्लाह जी रहमत में आयो। मुझी भी तबीयत सही ना है, छो तो रोज टे चार जलसा, रात भी सजी रात निंड न कई आ। तबीयत तमाम खराब हुई। मेरे दोस्त जोर भी कंदा तो हाज़िरी जरूर लग रहा। सुबह ॾे वियासीं आराम थी। अदा शकील के चयमि त मूंखे पहिरियों वारो ॾे, चईंदासीं तव्हांजो आख़िरी। वरी बेर शरीफ जे भरिसां जलसो आहे, उते बि पुॼणो आहे। जनाब यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं बाज़ार में विकामी थिए पियो त माण्हू सोन खणी आया, वॾी वॾी रक़म खणी आया। उते हिकिड़ी कुराड़ी जेका कपह जी डास जी भरी खणी आई। पुछूं त माई ये चोक छा खणी आई आहियां? चई त मां यूसुफ खे ख़रीद कंदमि। त माण्हुनि चयोसि यूसुफ तो सोन में विकामे, तो वारी हीअ कपह जी डास काॾो पूरी पवंदी? चई त लाइन लगी पई आहे ख़रीदारनि जी। पोइ नाला लिखंदा त बाबा कहिड़ा यूसुफ खे ख़रीद कंदा? पोइ नाला लिखाइनि था न। मां ख़रीद करे न सघंदुमि, पर यूसुफ जे ख़रीदारनि में नालो लिखायो। पोइ अॼोके हिन क़ुरान पाक जी मजलिस सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो जलसो, उन में मां समझो त नालो लिखाइणा आहे। ॾींहं जे पोइ आख़िरी घड़ी आहे, असर जो टाइम मथो आहे। असर जी नमाज थियण वारी आहे। ॾींहं जो भी पोयाड़ी आहे। असर ज़माने के भी चइबो आहे, असर पेपर जे टाइम के भी चइबो आहे, असर पोएं वक़्त के भी चइबो आहे। दुआए तसल अल्लाह ताला तव्हां असांजी पिछाड़ी चङी करे। अबू जहल जी पिछाड़ी ख़राब थी। मके में रहे पियो, हाजन के पानी पियो प्यारे, काबतुल्लाह जे तवाफ भी करे पियो, पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत नहीं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन बणजी वियो। उनजी पिछाड़ी एडी ख़राब थी
जो मक्की जे विच शहर में उन जो घर अरबी कुरैशी आका साईं जो संग में चाचो पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत न ये तो हाजर की पानी भी प्यारी ठका जो थियो जहन्नम में हले वियो पर ज़लील एड़ो थियो जो मुसलमानन जे बिन मासूम बारन जे हथा अल्लाह जहन्नम रसूल करे जहन्नम तजी माना तो इंसान अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सोना चवेन जे चाहें था सा अल्लाह जा महबूब थी वञो ऐं अल्लाह असां सां प्यार करे चवें त फत्तबिऊनी मां मोहम्मद करीम सां ताबेदारी कयो उथण में वेहण में सीरत में सूरत में जमाल में कमाल में रफ्तार में गुफ्तार में जज्बात में हालात में ख्यालात में हर बात में हर गाल में ता मां मोहम्मद जी ताबेदारी कयो। रब तो फरमा युहब्बुकुमुल्लाह मां अल्लाह ता सा मोहब्बत भी कंदुम व यगफिर लकुम ज़ुनूबकुम मां रब ता जा गुनाह भी बख्शिश आहे आका जी ताबेदारी नबी सां ये मोहब्बत कर जी सहाबा जी हजरत खुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु काफर उनके गिरफ्तार कयो 40 जना तलवार खणी चौधारा बीठा दस छा तो चवी चे मादे सा तो ताजे तमे तलवारू माके गबा गबा कंदो तलवार लगंदी त मां 40 टुकड़ा थी विंदुस 40 जना हो चे असा तो के छडींदासे पर छड़ो लफ्ज इए चो छड़ो इए चो त हिन मुंह जी जाइ ते मोहम्मद हुजे समझो था ना छड़ो लफ्ज इए चो तेन जाइ ते तू टंगो बीठो आ असा तलवारा खई बीठो हूं तू छड़ो चो त मां न हुजा मोहम्मद हुजे वो आए भी कोन आए भी मक्के मदीने हिते कोन पर तू ये लफ्ज चो त हिन जाइ ते मुंह जी जाइ ते मोहम्मद हुजे हां या हुजे। हजरत खब्बाब चैन ज़ालिमो छा था चो ना सुभान अल्लाह ज़ालिमो तो केड़ी गालियूं था कयो तलवारूं खयूं थी जाने 40 जना तो के टुकड़ा टुकड़ा कंदास चे तो ज़ालिमो छा था चो तहां त ईअं था चो हिते हुजे पर मुंहिंजो आका सही जे रस्ते सां वञे ऐं उन रस्ते ते कंडो पियो हुजे ऐं मां खुबैब खे ख़बर हुजे त इहो कंडो मुंहिंजे साईं खे लॻंदो साईं जे पेर मुबारक में चुभंदो त पोइ उन रस्ते तां उन कंडे खे परे करण जे लाइ मां खुबैब एॾी कोशिश कंदुसि जे उन कोशिश में मुंहिंजी जान ख़त्म थी वञे न पंहिंजी जान बि ख़त्म करे उन रस्ते सां उहो कंडो हटाईंदुसि। या सहाबा जी मोहब्बत इन्हें के चइबो आहे महबूब आशिक सहाबा सां मोहब्बत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां ये मोहब्बत कयो जीअं सहाबा कई खुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमा ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हादल्लाह व रसूलह वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान। सजो ॾींहुं सुभान अल्लाह चई चई थकिजी पिया हो मां पंहिंजे वाइस में हिकु दुआ ॾींदो आहियां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरिया चवंदो पंधु वेंदो
अब आए बंद में भी राजी थी से राजी हो न पर जे ॾाढा चवे जहाज में चढ़ी वञी मदीनो ॾिसी अचे त सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जे विच में अल्लाह जे रसूल जी मोहब्बत बिनी अची वयो कुरान तो फरमाए आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम उन जो अबो आयो उन जा पुट आया उन जा भाइर आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने न वञ अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी ताबेदारी न कर औ अशीरतहुम अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जे विच में उन जा मिट माइट आया अजीज आया रिश्तेदार आया उन सभिनी के ठुकरायो अबे चयो त मोहम्मद ॾे न वञो पुटन चयो त मोहम्मद ॾे न वञो अल्लाह जे रसूल ॾे न वञो कलमो न पढ़ो नमाज न पढ़ो पुटन चयो भाइर ने चयो अमन चयो औ अशीरतहुम उन जे मिटन माइटन चयो पर चए तो न हिन उन सभिनी के छॾे ॾिनो अबो छॾियो अमन छॾियो भाइर छॾियो पुट छॾियो मिट माइट छॾियो हथा के पंहिंजी जान पंहिंजा बच्चा भी छॾियो ज़ाल भी छॾियो अची करे अल्लाह ही अल्लाह जे रसूल ॾे आया रब तो फरमाए उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब तो फरमाए सोना असां अहिड़नि ईमान वारनि जे दिलनि जे मथां ईमान जा ठप्पा हणी छॾिया आहिनि ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह सभिनी खे छॾियो सब छॾियो मिट माइट अजीज रिश्तेदार कुछ भी न अल्लाह अल्लाह जो रसूल मां तव्हां पुछां थो त हो सब कुछ छॾे आया सहाबिया साद नालो तस जंहिंखे नबी साईं फरमायो अबू बकर फिल जन्ना उमर फिल जन्ना उस्मान फिल जन्ना अली फिल जन्ना तलहा फिल जन्ना जुबैर फिल जन्ना साद फिल जन्ना सईद फिल जन्ना ॾहनि खुश नसीब जा नाला आका से फरमायो तव्हां जेरे ॿुधाई त तव्हां जन्नती आहियो चो जबल पंहिंजी जान छॾे सघे तो सोन कूड़ो थी सघे तो पर चो मिठे मोहम्मद साईं जी ज़बान मुबारक कॾहिं भी कूड़ी न थी सघे चो नबी साईं जंहिंजे लाइ चो जन्नती तो जन्नत में पहुची विया चो साहबा जन्नत में पहुची विया साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह माओ काफरानी साद के चवे जी साद जी मुझी अमड़ पुट कलमो पढ़ो थई आओ अम्मा चेती नान कलमो छॾे दो मोहम्मद करीम ॾे न वञो चवेस तो अम्मा मां कलमो न छॾींदुसि अल्लाह अल्लाह ॿुधो बाग चनन वारो हेॾा सही अच्छी मस्जिद वारो ऐं ॿियनि इलाइक़े जा मुस्लमानो खुदा जी ज़ात जो कसम मां थी चवेसि कलमो छॾ चए अम्मा मां कलमो न छॾींदुसि मां थी चवेसि पोइ मां बुख हड़ताल थी कयां हिकु ॾींहुं गुज़री वियो कुराड़ीअ मानी न खाधी दो ॾींहुं आयो मानी नथी खाए जॾहिं टियों ॾींहुं आयो चवे थी साद जी अमड़ी कलमो न छॾींदे मां उनी बुखी मरी वेंदी मां माण्हू मेणा ॾींदई अल्लाह अल्लाह चवे सो अमड़ जी जल हूअं त जेको हुकुम कर अम्मा ओ मुंहिंजी अमड़ी हूअं त जेको हुकुम कर मां कबूल कयो अम्मा चओ त जान घोर कयां पर तुंहिंजो मुतालबो तमाम वॾो अमड़ी तू थी चई त मोहम्मद करीम जो कलमो छॾे ॾे अम्मा न सुठो अथई त मानी खा इन जे करे बुख ते वेठी मां बुखी रहंदमि त कलमो छॾींदो अमर तोखे भुला ॻाल्हि ॿुध तो जहिड़ियूं 1000 माइरूं यूं ई बुखियूं मरी वञनि पर मां मिठे मोहम्मद करीम जो कलमो कोन छॾींदो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अमर छॾे मोहम्मद जो कलमो न छॾे
मुसअब बिन उमैर माउ छड़ी भायर छड़िया पुट छड़िया पर मोहम्मद जी गुलामी न छड़ी मगे अफसोस आजो के नौजवान मगे अफसोस आजो के मुसलमान अबा नबी साईं जी शफात में उम्मीद अथव केड़ा नबी साईं शफात में उम्मीद रखी वेठा सबनी के अल्लाह मिठे मोहम्मद जी शफा नसीब कर हो बच्चा छड़े आया हो पुट छड़े आया हो ज़ाला छड़े आया हो वतन छड़े आया साहबी सगोरे का अबू जहल पुट तो खसे कारे थो वने चे मां मदीने थो वने चे कारे क्यों ते चे मुजो पुट चे नडी दुस अबू जहल जो मकसद हो तो पुट खस्या समोट दो चवेस तो अबू जहल तो पुट खस्यो त मोटिया माके अल्लाह जी जा जो कसम माके पुट एडो प्यारो नाहे जेडो मिठो मोहम्मद प्यारो घणी में अफसोस हिन ते होटल छड़े मस्जिद में आशिक रसूला होटल न छड़े मगर अफसोस हिन मुसलमान थिया त नबी जे इश्क में खसीस थोड़ी जुआ न छड़ी जुआ ते वेठो केरो बोर्ड ते वेठो अरे केड़े किस्म जो जुआऊं निकरी पयूं हन नशो न छड़ई मगर अफसोस हिन ते जह चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो भी पढ़ियो तई शफात में उम्मीद भी अथस पर मिठे मोहम्मद के नाराज कहीं वेठो अल्लाह के नाराज कहीं वेठो कलमो तो मिलियो थई पर कलमे जो कदर तो न कयो जवान छड़े नौजवान जुआ में तबाह थी जुआ में तबाह थिया नशे में तबाह थिया शराब में तबाह थिया जिना में तबाह थिया बेहया में तबाह थिया अल्लाह अकबर उन मोहम्मद करीम से प्यार कयो इए कयो जी सहाबा कयो हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला जो बाबू आया मुसलमान न जने थियो तो सहाबिया पर आग में हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला जो पुट भी आया मुसलमान कोन थियो पोथ्यो पर चवे तो बाबा बद्र जे मैदान में एड़ो सामो आए हथ में तलवार ही हणा यहाँ त मुंडी लही वने यहाँ मां चम तो बब्बुआ छडेस वारे वा सोहना अबू बकर सिद्दीक चवेस तो मुखे छड्यो आ न पर जे मां तो की दिसा हां त वो ये न चवा त पुटरा छडेस तलवार हणी मुंडी लाए छड्या यहाँ चवा त मोहम्मद जो दुश्मन आ माना पुट एडो प्यारो ना है पी एडो प्यारो ना है अमर एडी प्यारी ना है अल्लाह अल्लाह जे रसूल जे इश्क जे विच में आया तो उनके खत्म करे उन अल्लाह जे रसूल सा इश्क जो सबूत दिनो नमाज भी न नमाज जे लाए तो कपड़ा पली तबली जमात वाला बेचारा इन अंदर अंदर भाई चलो मस्जिद में जमात आई अल्लाह रसूल की बात हो रही कहते हमारे कपड़े पली माता का पूछा तो कपड़ा पली तो बेनमाजी जान या नमाजी गलायो न माना वट तो न तो करे न पेशाब तो करे तो वट न तो करे न अब ता जे गोठ में गड हुंदा न गड वट कंदो गलायो न बी मोटंदो वेई पेशाब भी करे खाए भी पिए भी ता भली खिदमत भी कयो से खिदमत करे मानी मानी पानो दाणो बाणो दई गुड़ गुड़ दई सी को बचाए सुबह जो बाहू बदो सवेरे अल्लाह जो नालो थे के कलोड़े जी बनी में न पै जाए के चने जी जमीन में न वन जाए विड़ंदा से ता जो चौण वठंदो न हो भी पेशाब करे तो वट न करे हे नौजवान भी पेशाब करे तो वट न करे हो भी बिही पिए हे भी बिही पिए हो भी बिही खाए हे भी बिही खाए हो भी हलाल हराम जी तमीज न है भी हलाल हराम जी तमीज न अल्लाह तो फरमाए उलाइका कल अन्नाम ये जानवर तव पर बल हम अज़ल रब तो फरमाए जानवर भी अइया चंगा ने जानवरन को भी गंदा बल हम अज़ल वट क्यों नमाज पढ़ो हलाल हराम जी तमीज क्यों जुआ हराम अबा नबी सच्चो हां अबा सुअर हराम सुअर हराम न नबी से फरमायो त जेको कहीं जुआ जे कहीं विषय में हथ दो विझे
जेके जैसा जुआ खेड़ी वेंदी आ थोड़ी जो जुआ जे पैसे में हथ विझे न जुआ जो पैसो या गोटा या बियो जंहिं भी शइ में हथ दो विझे न त नबी से फरमाए ॼण सूअर जे गोश्त में हथ विझे सूअर जे गोश्त में यही हदीस आ यही कुरान जे सूअर के हराम कयो यही हदीस यो कुरान जे जुआ के हराम कयो तू जुआ न छड़े सके हो बच्चा छड़े आया अल्लाह तो फरमाए उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान एड़े ईमान वारन जे दिलनि ते असां ईमान जे मोहर छड़े ठप्पा लगल तू पंहिंजे दिल ते ईमान जो ठप्पो त हणा उन सोने सां मोहब्बत कर जो क़यामत जे ॾियारे नबी पिया चवंदी नफ़्सी नफ़्सी मोटो 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 जलाल में आ कावड़ में आ नाराज खुदा जी ज़ात जो कसम नबी पंहिंजी उम्मतुनि खे मोटाईंदा ओ मुसलमानों कलमे वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत के न मोटाईंदा ये चवंदा अल्लाहुम्मा फ़िर लि उम्मती लि उम्मती लि उम्मती अल्लाह मुझी उम्मत जी बारत थई अल्लाह मुझी उम्मत के बख्श अल्लाह मुझी उम्मत जा गुनाह माफ करो सल्लिम सल्लिम नबी अबा कंदा अल्लाह मां के बचाए अल्लाह मां के बचाए अल्लाह मां के बचाए ओ कलमे वारो मदीने जो मीर ही न चवंदो त मूंखे बचाए खुदा जी ज़ात जो कसम मिठो मोहम्मद चवंदो अल्लाह मुझी उम्मत के बचाए एड़े नबी सां मोहब्बत कयो सॼो ॾींहुं जुआ सॼो ॾींहुं चरस ते भंग ते होटलुनि ते नबी अलैहिस्सलाम सां मोहब्बत कयो ऐं कुझु उलमा सां मोहब्बत कयो उलमा सां प्यार कयो जे आलिमन की जमात के छॾे ये निकिरी वेंदो त वो जगह बकरी थण खां ॿाहिरि निकिरंदी आहे त उहा बघड़ ऐं गिदड़नि जे हवाले थींदी आहे जेको जमायत के छॾे जमायत के छॾे यदुल्लाहि अलल जमा 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 था अल्लाह जो हथ था जंहिं जमात के छॾियो न मन शुज़ फिन नार नबी से फरमाए जेको जमात खां धार थी पंहिंजो रस्तो वठी हलियो न इहो जहन्नम में हलियो वेंदो इहो शैतान जे चंबे में अची वेंदो उलमा सां साथ ॾे उलमा वॾी महिनत कई आहे हिन वक़्तु दौर ॾिसो था न हुक्मराननि जो इलेक्शन में त आलिमनि खे फिटी कई मुखालफत कयो तव्हां चवंदो इलेक्शन गुज़री वई आहे हाणे मौलवी ॻाल्हि छो थो करे अलाह मूंखे कंहिं चयो बि न आहे पर मां हिकिड़ी ॻाल्हि थो इलेक्शन जी ॻाल्हि कबी त घणा उथंदा ओ दोस्तो हुक्मरान चूंडे आंदा अथव न खान साहब जेको हाकिम थो अचे चए थो मस्जिदूं ठाहियो मदरसा ठाहियो जेको बि अचे थो ॻाल्हि अॻ में इहा कंदो त मस्जिद मदरसा ठाहियो और असांजे ईमान जा मुहाफ़िज़ जो मस्जिद ऐं मदरसनि जा आलिम ऐं हाफ़िज़ असांजे ईमान जा मुहाफ़िज़ आलिम न हुजनि ईमान न बचंदई कुरान न हुजई ख़बर ही न पई त मां कहिड़ी आहे धीउ कहिड़ी आहे ज़ाल कहिड़ी आहे हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अख़वातुकुम हिननि आलिमनि तोखे कुरान ॿुधायो तो ते निकाह में तुंहिंजी माउ हराम भेण हराम धीउ हराम भाॼाई आहे जेको आहे सो ॿ साल हिकु निकाह में भेनर हराम इहो आलिमनि ॿुधायो आहे अरे जिते कुरान न आहे उते न गैरत आहे न हया आहे तू शुक्र कर ए कुरान जा जलसा ही मदरसा ही आलिम जाते कुरान आ उते गैरत भी आ हया भी आ जाते कुरान आ उते जन्नत जो रस्तो आ उलमा साथ ने तो ॾिसो था कादियानी आसिया मलूना आजाद कादरी साहब शहीद फांसी ते चढ़े कादियान जी आ मेहनत लगी पई आ जंहिं कादियान के कई साल अग में भुट्टे साहब के जमाने में मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मेहनत करे उनके काफिर करार दिया तो पाकिस्तान के कानून में कादियानी काफिर वाजिबुल कत्ल न मस्जिद चढ़ जो हक तस न कलमे पढ़ जो हक तस न तबलीग करन जो हक तस अजो मेहनत करे रहा कादियानी जाते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुस्ताख कादियान मोहम्मद करीम जी पग में हथ विझान जेका अल्लाह मदीने जे मीर इमामुल अंबिया के 1.25 लाख नबियन जी सरदार जी पग पर आलमन मेहनत करन के कादियानी करार जा रहे अजो के नौजवानन के
पेसन ते खंड जे कट्टे ते चांवर जे कट्टे ते पेसन ते और उनखे कादियानी बनाए पियो वञे कोशिश कयो होशियार थियो खुदा जो कसम ही मुल्क कादियान जे पी डाडे जो ना है लंदन जे लंडन जो ना है ही मुल्क ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद हासिल थियो इन धरती ते जो निजाम मुस्तफा कायम थींदो ये मदीने जी रियासत ये नानीदा जेके दी रात शराब जंजो शराब का सवा गुजारो ना है मदीने जी रियासत बनाने वाला आहिन ता जमीयत उलमा इस्लाम जा आलिम जे हिन पाकिस्तान के मदीने जी रियासत बनाइंदो तो मौलाना फजल रहमान बनाइंदो। नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान कादियानी के हामिद थे। ओ मुसलमानों मतारे मेड़ खणी आयो उलमा सा साथ दियो दींदो माता की या दुआ कहें तो क्या मजे निहारे ता उतो तो ता जो सरदार सरदारी हुजे साईं गौस अली शाह साईं नवाज शरीफ इमरान खान पर जब माता के या दुआ कहें तो क्या मजे निहारे ता सा कब्र में उठंदो ता सा जो अगवान हमादुल्लाह हाले चवी हुजे सैयद ताज महमूद अमरोटी हुजे अल्लामा शहीद खालिद महमूद हुजे हाँ उलमा से साथ ले भज न हेले होले न वन जिंदगी जा चार दिहाड़ा कुछ गुजरिया कुछ गुजरी रींदा खुदा जी सा जो कसम कादियान का नफरत कर मौलाना फजल रहमान साहब मेहनत तो करे मिलियन मार्च कई कराची में केड़ा मानू हुक्मरान पे चल मौलाना के ये मुठ जेतरा मानू हन कराची में तहां दिठो पेशावर में दिठो लाहौर में दिठो हाने तहां सखर में दिठो होंदो सखर तो तहां जो वेठो हा सखर में तहां दिठो खुदा जी सा जो कसम सखर में 3 किलोमीटर ते असा जैसे तो इतना मानू ईंदा पर 6 किलोमीटर ते मानू आया रुगो अवामी अवाम हो खुदा जी सा जो कसम ये सब आशिक रसूल ते पहुंचा कादियान का नफरत क्यों उन जी मसनूआत का नफरत क्यों शीजान कंपनी उन्हनि जी आवा इस्तेमाल न कयो जे कादियानी जो दुकान है तो उन्हें न वञो कादियानी जो सेलर है तो उन्हें न वञो मिठे मोहम्मद सा प्यार कयो उन मदीने जे मीर इमामुल अंबिया सा प्यार कयो जो क़यामत जे ॾिहाड़े अबो भी कम न ईंदो अमर भी कम न ईंदो ॿाहिरि भी कम न ईंदो खुदा जी ज़ात जो कसम जिथे क़यामत जे ॾिहाड़े मिठो मोहम्मद एॾो हिन उम्मतन सां वफादार होंदो जो खुदा जी ज़ात जो कसम ओ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदो लामो जी उम्मत जी पार थई जाते रत जा रिश्ता जुदा थी वेंदा अबो भी एडो प्यार न कंदो जेडो मिठो मोहम्मद प्यार कंदो जन्नत खपे उलमा सां मोहब्बत कबी पंहिंजनि बच्चन जी तरबियत कंदो पंहिंजनि बच्चन खे कुरान पढ़ायो बस मां हाज़िरी लगाइण जे लाइ मूंखे सफ़र करणो आहे बेर शरीफ़ खां हेठि राति दुआ कयां कि कोई न वञे हे वरी मूंसां गॾु नात ख़्वान बि आहे ड्राइवर बि आहे मुंहिंजो नात ख़्वान हिकु नात चवंदो चए थो मां चवां एक ना